अस्सलाम वालेकुम। उस्ताद एतबार मूवीअ वारे चयो आहे, वैलेकुम सलाम सॼी संगत चयो आहे, तमामु सुठी आलीशान मूवी भरींदो आहे। ही नंढे हूंदे तमामु घणो ॾुखनि में रहियो आहे। एतबार 6 पुटनि में माउ जो दादलो पुटु हुयो, ईअं आहे। एतबार देरि सां सुम्हण करे देरि सां उथंदो हुयो, ईअं आहे। उन करे हिनखे दड़का मिलंदा हुआ, सुस्तु थी पियो, ईअं आहे। उन करे स्कूल में बि देरि सां पहुचंदो हो, ईअं आहे। देरि सां अचण जे करे टीचर एतबार खे सज़ा ॾींदो हुयो, ईअं आहे। अंदेशे चयो हिन जो नालो उस्ताद एतबार आहे। अंदेशे चयो हिन जो नालो उस्ताद एतबार आहे। अंदेशे चयो टीचर एतबार खे ॿई हथ मथे करे बीहारींदो हुयो, ईअं आहे। रिसेस टाइम मोकल महिल घर वेंदो तमामु घणो मायूस रहंदो हो, ईअं आहे। ऐं एतबार खे ज़बरदस्ती 3 क्लासनि ताईं पढ़ायाऊं, ईअं आहे। ईद उल ज़ुहा जो ॾींहुं हुजे, माउ एतबार खे पहिराणो पारायईं, ईअं आहे। कारो बूट पारायईं एतबार खे, ईअं आहे। एतबार जीअं ई घरां ॿाहिरि निकितो त कुता बीठा हुआ, ईअं आहे। उते हिकु छोकिरे कुतनि खे सुरोटा उछलाए हया, ईअं आहे। उन्हनि सुरनि मां हिकु सिर अहिड़ी एतबार खे लॻी जो, ईअं आहे। इस्पताल एतबार खे पहुचायाऊं, ईअं ई आहे। दिमाग़ में टांका लॻा एतबार खे होश आयो जॾहिं सही दुरुस्त थियो, ईअं आहे। दिमाग़ में टांका लॻा एतबार खे होश आयो जॾहिं सही दुरुस्त थियो, ईअं आहे। अंदेशे चयो नज़र कमज़ोर थियसि, माइटनि खे कोन ॿुधायई, ईअं आहे। पढ़ाईअ में नज़र जी कमज़ोरीअ जे करे कमज़ोर थियो, ईअं आहे। जीअं तीअं करे 6 जमात ताईं पढ़ियो, ईअं आहे। माइटनि चयो पढ़ी कोन थो, उन करे छाप ते कमु करे, ईअं आहे। छाप वारो सुठो माण्हू हो, हर हिक सां मोहबत सां पेश ईंदो हो, ईअं आहे। पर छाप ते कमु करण वारा एतबार सां कोन ठहंदा हुआ, ईअं आहे। एतबार खे तमामु घणो सताईंदा हुआ, ईअं आहे। एतबार उन्हनि सां सही हलंदो हो, ईअं आहे। एतबार उन्हनि सां मोहबत सां हलंदो हो, ईअं आहे, हलंदो आहे, ईअं आहे। एतबार ग़रीब हुयो उन करे ई, ईअं आहे। एतबार ग़रीब हुयो उन करे ई, ईअं आहे। अंदेशे चयो ग़रीब हुअण करे माइटनि मां रिश्तो कोन मिलियो, ईअं आहे। एतबार हिकु ॾींहुं माइटनि जे शादीअ में वियो, ईअं आहे। मोबाइल फ़ोन ते मूवी ठहण खां पोइ माइटनि खे ॾेखारी, ईअं आहे। एतबार माइटनि खे चयो मूंखे वणे थी पसंदि आहे मुंहिंजी, ईअं आहे। उन छोकिरीअ सां मुंहिंजी शादी करायो, ईअं आहे। पर एतबार जे माइटनि इनकार कयो एतबार जे माउ जे चवण ते, ईअं आहे। माइट राज़ी थिया एतबार जा उन छोकिरीअ जे घर रिश्ते लाइ विया, ईअं आहे। छोकिरीअ जे माइटनि खे इहो रिश्तो पसंदि आयो, हा कयाऊं, ईअं आहे। एतबार जे माइटनि शादीअ जी तारीख़ मुक़ररु कयाऊं, ईअं आहे। एतबार जे उन ख़ूबसूरत छोकिरीअ सां शादी थी ॾाढो ख़ुशि थियो, ईअं आहे। एतबार जी उन ख़ूबसूरत छोकिरीअ सां शादी थी ॾाढो ख़ुशि थियो, ईअं आहे। अंदेशे चयो एतबार जे शादीअ खे अञा 8 महीना थिया हुया, ईअं आहे। हिकु ॾींहुं घर वेठो हो, ईअं का शइ जहिड़ो चंबड़ी वई, ईअं आहे। एतबार रड़ियूं करे बेहोश थी वियो, ईअं आहे। माइट आया, चयूं एतबार खे छा थियो आहे, ईअं आहे। एतबार 10 मिंटनि खां पोइ होश में आयो, ईअं आहे। माइटनि मौलवी साहब खां पुछायाऊं, ईअं आहे। मौलवी साहब चयो ढिनूं आहे, डपु थियो अथसि, ईअं आहे। इहो ॾींहुं अॼोको ॾींहुं तमामु घणी ख़ुशगवार ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि, ईअं आहे। एतबार अॼुकल्ह 2 ॿारनि जो पीउ थी वियो आहे, ईअं आहे। मूं एतबार खे राग रंग जे महफ़िल में मूवी भरण जी दावत ॾिनी, उन ते आयो आहे, ईअं आहे। मूं एतबार खे राग रंग जी महफ़िल मूवी भरण जी दावत ॾिनी, उन ते आयो आहे, ईअं आहे। शौर चयो सुठो कंहिं अॾे छा उस्ताद एतबार खे घुरायो आहे। मूवी सुठी तो भरे थो, उस्ताद एतबार खे बि ख़ुशि कंदासीं, ईअं आहे।
उस्तादो सियड़ो भलोड़ो रागी आहे ईअं आहे। उनजो ॻाइणो आवाज़ में मूवी भरे थो इहो बि बहितर आहे ईअं आहे। उस्तादो सियड़े खे बि ख़ुशि कंदासीं ईअं आहे। पर अंडे छा तूं ॿुधाए तोसां कहिड़ी वेढन आहे। हिननि सभिनी खां घणो वधीक तोखे ॾुख आहे ईअं आहे। तोखे मूं सम्झियो तुंहिंजे ॾुखनि खे मूं सम्झियो आहे ईअं आहे। तोखे जीअं आऊं चवां थो ईअं कर उन में तुंहिंजो फ़ाइदो आहे ईअं आहे। तुंहिंजूं अकेलायूं तुंहिंजा ॾुख तोखे जेको डपु ख़ौफ़ आहे ईअं आहे। तुंहिंजूं अकेलायूं तुंहिंजा ॾुख तोखे जेको डपु ख़ौफ़ आहे ईअं आहे। शौर चयो अंदेशे खे तूं ख़ुशहाल थींदे ईअं आहे। तूं हर रोज़ सुम्हाणी नमाज़ पढ़ण खां पोइ पढ़ ईअं आहे। 100 भेरा 100 भेरा इस्म मुबारक पढ़ ईअं आहे। या अल्लाह या ज़ाहिर अल बातिन अल बासित अल अलीम ईअं आहे। अल रऊफ़ अल कवी अल मोमिन अल अज़ीज़ अल हकीम पढ़ ईअं आहे। ऐं तोखे मदद जी बि ज़रूरत आहे ईअं आहे। तोखे रुपयनि पैसनि जी बि ज़रूरत आहे ईअं आहे। अचे ही पैसा रुपया तो वटि तोखे ज़रूरत तूं वठ तोखे ज़रूरत आहे ईअं आहे। अंधे जे रुपया पैसा वरिता शौर खां ईअं आहे। शौर चयो अंधे खे तूं इस्म मुबारक पढ़ ईअं आहे। शौर चयो अंधे जे तूं इस्म मुबारक पढ़ ईअं आहे। शौर चयो संदक हाणे भले राग रंग जी महफ़िल थिए ईअं आहे। संगत चयो हाणे राग रंग जी भली महफ़िल थिए ईअं आहे। शौर चयो उस्तादो सियड़ा तूं भले महफ़िल सजाए ईअं आहे। उस्तादो सियड़ो आयो अची महफ़िल खे गरमायाई ईअं आहे। वाह वाह उस्तादो सियड़े कराए छॾी ईअं आहे। उस्ताद एतबार में अहिड़ी कवरेज कई बहितरीन मूवी भरी ईअं आहे। वाह वाह सॼी महफ़िल में उस्तादो सियड़े वाह जी ॿुधाई ईअं आहे। शौर चयो असांजो उमंग विराट वञण जो सहयोग कयो आहे ईअं आहे। शौर चयो धूम सां गॾु सुभाणे रवानगी आहे ईअं आहे। अलाह साईं इहो अहिड़ो नेकीअ जो कमु असांजे हथां करायो आहे ईअं आहे। अलाह साईं इहो अहिड़ो नेकीअ जो कमु असांजे हथां करायो आहे ईअं आहे। शौर चयो अलाह साईं इहो अहिड़ो नेकीअ जो कमु असां ॾांहुं करायो आहे। हाशिया जे माइटनि खे अहिड़ो मजबूर कयो आहे। सोनारे मच्छी हाफ़िज़े जे लाइ कट बचे थी ईअं आहे। हाशिया जे मां तक़रीब खे पेट में सूर आहे ख़ुशबेदार खौर आणणो आहे। हाशिया जे पीउ ख़ालिस जो ख़ज़ानो आणणो आहे ईअं आहे। ए पाण नथा पुॼनि इहो कमु नथा करे सघनि तॾहिं अहिड़ो ऐलान करायो आहे। इहो नेकीअ जो कमु आहे इहो असांखे करिणो आहे। असां उन बाबति में पूरो मनसूबो ठाहियो आहे। उहे सभई कम करे उमंग विलायत पहुचणो आहे। उतां वरी आयशा खे माड़े मिठास विलायत अचिणो आहे। उतां वरी आयशा खे माड़े मिठास विलायत अचिणो आहे। शौर चयो संगत इहो कोल ॿोल ॿुधण जहिड़ो आहे। ख़ुदाई नेमतुनि खे बेजा ऐं ख़राब तरह कम न आणियो ईअं आहे। माण्हू सुवाल कनि था असीं इहे पूरा करियूं था ईअं आहे। असां ते तमामु घणियूं नेमतूं रहमतूं आहिनि ईअं आहे। कहिड़ो बि कमु कहिड़ा बि रिश्ता कहिड़ा बि अहसासात महसूसात उन्हनि जे करण जी बि मुक़ररु हद आहे ईअं आहे। फज़ूल ख़र्च ऐं सुञो भींगियो कुझु बि न करे सघंदो ईअं आहे। जॾहिं नेकीअ जो कमु कजे थो त उन में डपु ख़ौफ़ छाजो डपु ख़ौफ़ करिणो न आहे ईअं आहे। जॾहिं त असीं इहो नेकीअ जो कमु उन जे ई फ़रमान मुताबिक़ करियूं था ईअं आहे। बाक़ी सभु कुझु इहो कंदो असांखे नेकीअ जो कमु करिणो आहे ईअं आहे। हाणे असीं हलूं था वरी मिलंदासीं सदाईं गॾु ईअं आहे। हाणे असीं हलूं था वरी मिलंदासीं सदाईं गॾु ईअं आहे। शौर ऐं धूम हिकु अहिड़ी गाॾीअ में चढ़िया ईअं आहे। इहा गाॾी तेज़ रफ़्तारीअ सां रोड ते हले थी ईअं आहे। इहा गाॾी तेज़ रफ़्तारीअ सां उॾामे बि थी ईअं आहे। इहा गाॾी तेज़ रफ़्तारीअ सां पाणीअ ते तरे बि थी हले थी ईअं आहे।
शौर ऐं धूम रोड रस्ते ज़रिए रवाना थिया ईअं आहे। उन गाॾीअ में चढ़ी मथे उॾाणा ईअं आहे। अची पहुता उमंग विलायत ईअं आहे। हाशिया जे महलाट मिलिया हाशिया जे पीउ ख़ालिस सां ईअं आहे। दुआ सलाम करण बधावा हाल अहवाल वरिताऊं ईअं आहे। शौर हाशिया खे ॾिसण जी ख़वाहिश ज़ाहिर कई ॻाल्हाइण जी ईअं आहे। शौर हाशिया खे ॾिसण जी ख़वाहिश ज़ाहिर कई ॻाल्हाइण जी ईअं आहे। ख़ालिस ऐं शौर हाशिया जे महलाट में आया। हाशिया सने कपिड़े जे परदे पुठियां वेठी हुई, ॿाहिरिएं पासे वेठा। शौर हाशिया खे ॾिठो, सलाम कयो, आदाब कया। हाशिया शौर खे ॾिठो, सलाम कयो, आदाब कया। शौर सोचियो, वाक़ई सूंहं जी राणी हसीन आहे, गुण ॻणिया। सभिनी ख़ूबियुनि जी ॼण हुसन कुल ई ख़ूब हुया। हाशिया चयो, मूंखे माणण लाइ मूं 3 सुवाल आहिनि रखिया। पहिरियों सुवाल, सोनारी मच्छी मूंगी जे टकरनि जे समुंड में आणणी आहे उहा। ॿियो सुवाल, दर्जानी टकरनि जे विच जे समुंड जे विच में खज़ानो आहे, खणी अचिजा। टियों सुवाल, जूनान जे ॾाखिणे ॿेट ते ख़ुशबूदार वण खौर खणी अचिबो उतां। टियों सुवाल, यूनान जे ॾाखिणे ॿेट ते ख़ुशबूदार वण खौर खणी अचिबो उतां। हाशिया चयो, शौर खे जॾहिं तो हे 3 सुवाल पूरा कया तॾहिं निकाह पाए तोसां शादी करणी आहे। शौर चयो, हाशिया खे मूंखे तुंहिंजा 3 सुवाल मंज़ूर आहिनि, पूरा कबा। शौर चयो, 3 सुवाल पूरा करे निकाह पाए शादी तोसां करणी आहे। शौर चयो, मुंहिंजो बि हिकु शर्त आहे, इहो बि तोखे पूरो करिणो आहे। हाशिया चयो, तुंहिंजा सुवाल पूरा करण खां पोइ हाशिया चयो, मुंहिंजा सुवाल पूरा करण खां पोइ मूंखे तुंहिंजो शर्त मंज़ूर आहे। शौर चयो, शादी करण खां पोइ वरी गॾिजी मिठास विलायत हलणो आहे ऐं पोइ तोखे हमेशह मूंसां गॾु मिठास विलायत रहणो आहे। हाशिया चयो, मूंखे तुंहिंजो इहो शर्त क़बूल आहे। शौर चयो, हाणे मूंखे इजाज़त ॾियो, जल्द इहे सुवाल पूरा करे वापसि अचिणो आहे। शौर चयो, हाणे मूंखे इजाज़त ॾियो, जल्द इहे सुवाल पूरा करे वापसि अचिणो आहे। शौर ऐं ख़ालिस मोकलाणी करे आया। धूम वेठो हुयो। धूम तजसस सां शौर खे चयो, अहवाल ॿुधाए छा थियो। शौर चयो, हाशिया खे ॾिठुमि, ॻाल्हायुमि, हसीन मंज़र हुयो। शौर चयो, साॻिया 3 सुवाल समूरा अहवाल ॿुधायो हुयो। धूम चयो, शौर खे, हाणे तव्हांजो छा आहे रायो हुयो। शौर चयो, जल्द सुवाल पूरा करणा आहिनि, इहो आहे इरादो। सुवाल जल्द पूरा करे उमंग विलायत आहे अचिणो। हाशिया खे माणे निकाह पाए शादी करे मिठास विलायत आहे हलणो। मिठास विलायत पंहिंजे उते आहे वलीमो करिणो। हाणे तयारी करे वेह गाॾीअ में, मूंखे टकरनि जे तरफ़ समुंड ते आहे हलणो। हाणे तयारी करे वेह गाॾीअ में, मूंखे टकरनि जे विच मोगी टकरनि जे गाॾीअ में मूंखे हाणे तयारी करे वेह गाॾीअ में मोगी टकरनि जे तरफ़ समुंड ते आहे हलणो। शौर ऐं धूम वेठा गाॾीअ में रोड रस्ते ज़रिए रवाना थिया। थोरी देरि खां पोइ मथे उॾाणा मोगी टकरनि तरफ़ रवाना थिया। लक्ष्य मुताबिक़ मोगी टकरनि ते समुंड वटि पहुता। धूम उते रहियो। शौर इसको बाडाई विंग पाता। शौर समुंड जे पाणीअ में वियो। पाणीअ सां गॾु लाउड स्पीकर खया। समुंड में गाननि जी कैसेट वॼायाई, उनखे आवाज़ ॾिना। थोरी देरि खां पोइ मच्छियूं आयूं, ॿुधी गाना। शौर उन्हनि मां 2 दाणा सोनारी मच्छीअ जा कया। आयो किनारे तरफ़ अचो, हे धूम खे ॾिना। धूम खे चयाईं, वेह गाॾीअ में, उतां रवाना थिया। धूम खे चयाईं, वेह गाॾीअ में, उतां रवाना थिया। रोड रस्ते उॾामंदड़ ते पाणीअ ते तरण ते पेट्रोल डीज़ल जूं स्टेशनियूं इंतज़ाम थियल हुया। शौर जे गाॾीअ में बि त उन्हनि सां गॾु शमसी तवानाईअ जा बि इंतज़ाम थियल हुया। शौर जे तेज़ रफ़्तारी गाॾी तरंदे तरजानी टकरनि जे तरफ़ रवाना थिया।
कंपास नक्शे मुताबिक़ तर्जानी टकरनि वटि पहुता। निशाने मुताबिक़ ख़ज़ानो ॻोल्हे खयूं, तेज़ रफ़्तार तरण वारी गाॾीअ में तरंदा आया। उटाम टे उॾाणा यूनान जे ॾाखणे ॿेट तरफ़ रवाना थिया। बाहि जा दरिया आतश फ़िशां फाटल हुया, उन मथां उॾामंदा आया। ॿेट जे ॾाखणे तरफ़ ख़ुशबेदार वण खौर जे तरफ़ रवाना थिया। यूनान जे ॿेट जे ॾाखणे तरफ़ वण वटि पहुता। ख़ुशबूदार वण ख़ुशबूदार खौर वटि पहुता। ख़ुशबूदार वण ख़ुशबूदार खौर वटि पहुता। शौर ऐं धूम ख़ुशबूदार खौर खणी रवाना थिया। उॾामंदा उॾामंदा अची उमंग विलायत पहुता। गाॾीअ ज़रिए आशिया जे महिलाट वटि पहुता। आशिया जा माण्हू इंतज़ार में बीठा हुया। शौर चयो, आशिया खे पैगाम पहुचायो, सामान खणी आया। शौर माण्हुनि खां सामान खणायो, ॿिया सामान खणी हलिया। आशिया जे पीउ ख़ालिद ख़ज़ानो ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो, भलीकार कया। ख़ालिद शौर महिलाट में अची आशिया सां मिलिया। शौर आशिया खे सन्हे कपिड़े जे पर्दे मां ॾिठो, सलाम कयो, आदाब कया। आशिया बि शौर खे सन्हे कपिड़े जे पर्दे मां ॾिठो, सलाम कयो, आदाब कया। आशिया बि शौर खे सन्हे कपिड़े जे पर्दे मां ॾिठो, सलाम कयो ऐं आदाब कया। आशिया शौर हिकु ॿियनि खे प्यार मोहबत सां सलाम कया। शौर आशिया खे सोनारी मच्छी ख़ुशबेदार वण जी ख़ुशबेदार खौर ॾिना। शौर आशिया खे चयो, मूं तव्हांजा 3 सुवाल पूरा कया, हाणे तव्हां पूरा करियो, पंहिंजा कैद वाढिया। आशिया मुस्कुरायो ऐं संदसि पीउ ख़ालिद तरफ़ इशारा कया। ख़ालिद ऐं शौर मोकिलाए करे उथिया रवाना थिया। आया संदनि बंगुले ते धूम घणा माण्हू वेठा हुया। आशिया ख़ालिद जिन सभु इंतज़ाम करे छॾिया हुया। मौलवी साहब आयो, जंहिं निकाह पढ़ायो, शादमाना थी विया। शौर आशिया पाण में मिली विया, थिया लाया सजाया। शौर आशिया पाण में मिली विया, थिया लाया सजाया। शौर आशिया जे मां तक़रीब पीउ ख़ालिद जिन खां मोकिलाए रवाना थिया। शौर आशिया जिन मिठास विलायत पहुता। शौर आशिया शौर जे घर रवाना थी विया। ख़ैरो ख़ैरियत जा ख़ुशियूं थियूं, शादमाना थी विया। शौर आयो संदनि बंगुले ते संगत सां मिलिया। शौर जी बंगुले ते माण्हुनि खे वलीमे जी दावत अची गॾु थिया हुया। राग रंग जी महफ़िल मूवी वारा आया हुया। मुबारकूं ई मुबारकूं शौर पे विसूल कयूं, अहिड़ा अहवाल हुया। शौर आशिया जा तक़रीबन हर तरफ़ किस्सा हुया। मिठास विलायत जा सभु माण्हू ख़ुशीअ में सभु ख़ुशि हुया। मिठास विलायत जा सभु माण्हू ख़ुशीअ में सभु ख़ुशि हुया। ओ बाबिलो, ओ बाबिलो, ओ बाबिलो, जेको बाबिलो अरबाब जो, ओ बाबिलो, ओ असांजो मुआमिलो करियो सवलो, ओ बाबिलो, ओ जेको मुंहिंजे लाइ घणो अवलो, ओ बाबिलो, ओ बाबिलो, ओ बाबिलो, जेको बाबिलो अरबाब जो, ओ बाबिलो, ओ चऊं सभु असीं अव्हां खे ठा, ओ बाबिलो, ओ करियो सभिनी जा था कम सवला था, ओ बाबिलो, ओ बाबिलो, ओ बाबिलो, जेको बाबिलो अरबाब जो, ओ बाबिलो, ओ करियो सभिनी जा था अवला कम सवला था, ओ बाबिलो, ओ तव्हां ते अल्लाह जी रहमत वसे नेमत सदाईं, ओ बाबिलो, ओ सदा ख़ुशि रहो रहंदी दुनिया ताईं, ओ बाबिलो, ओ बाबिलो, ओ बाबिलो, जेको बाबिलो अरबाब जो, ओ बाबिलो, ओ मुंहिंजो मिठू मन मुहिणू अला, ओ बाबिलो, ओ मुंहिंजो मिठू मन मुहिणू अला, ओ बाबिलो, ओ पुॼनास मेॾू दिलि मन घुरियूं न जूं अला, ओ बाबिलो, ओ पुॼनास मेॾू दिलि मन घुरियूं न जूं अला, ओ बाबिलो, ओ बाबिलो, ओ बाबिलो, जेको बाबिलो अरबाब जो, ओ बाबिलो, ओ बाबिलो, ओ बाबिलो, ओ बाबिलो।